छा सी सेको दो जी खेत आए ना और दिसिया चुप करे वे सही बुधा जाए कोन चुप करे रात खणना दी यो सुबह हलाइना दी असुर जो समझी ये मेरा ना का सही हां ये मुना दोस्त ने राधनारा मुना दोस्त ये मोल गोस्त मेरा राधनारा हलाइना ने अगे में मेड़ मोल गड हलायो इंशाल्लाह यो भलाइना दी मच्छा पाडो अच्छा चुप करे रे के खने बुधाए पासो दे ख्याल कर मत कुत्ता टुकन से मोलान ख्याल क जाए ने यो ये रात खयंदा दी गाड़े दे मोरी दे खने खबर जा कना जी मोरी दे रखी मतो मसो हारे को खल लाइदा से भाई ताजो कुठो हां शेर के मोलो खराइदा दी इंशाल्लाह जानो रखो ना दे न बुधाए ना के फोन आया असा जी हां हल तू वन फोन खणिया मिस कॉल दे लाया था जी सर मिस कॉल लिया हां मिस कॉल चाचा सही है अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा खुश हो हुक्म कयो चलवा माल ना आयो या माल करे पहले वेहो माल आडे दे सुबाने सुबह जो पहुंचाइना सी तो जो असा रात में ढोर दिसिया सी मोल पियो नारे कड़े में असा के सुबह जो इंशाल्लाह ताने पहुंचाइना छो जो असा रात खणदा सी मानु न दिसन इंशाल्लाह सदे शहर के मोल ढोर खराबा समझे बा सही है सही है बस तो खत्म दीवा जल्दी पहुंचा 70-80 दी भैया जल्दी इंशाल्लाह मोल खराइना दी मैडम जी के गडो खराय मोली ये की परेशान न थियो खबर 70,000 दिया करता आगे 50,000 में दादी मेहरबानी सही है ना सही है छोरा हां नी दिसिया तो मता को कुतो बिलो टुके ने वजह से तो जे बिल खणा घुमन मता के खणिए नी आसार थिए नी यो खुश लगा जाओ ना बाबा सुपो ता आगे पहुंचाणो तजो कम सा तो को कोनो ता भी ते इंदो ना दे असा गाड़ी दे खणींदा सी असर थारे जो आई मस्त पानी दासी मस्त हारे रंग गाढ़ो रंग हारे मिलने ते कुथला है हाने कुछ दिन है इंशाल्लाह ये मोले हलाइदा आराम खाइंदे इने खाई और मुझे इंशाल्लाह लग जी ओने देर में करो खाना है ना मोल रात दले मेरी खोलो कोई थड़िया लगी मोल अच्छी कराइदा देखो ना चोले खबर कौन दी पहले लगे पे मीडिया मानु घुराए को राई तो मीडिया घुराई नो आन गाला के मोल गडा हलन असा चोले कार मारे के बताई इंशाल्लाह ये सतारा कोड़ा गडा वटे वठू कोन सतारा को वटे दादी गडा तो सतारा मरे ने मुखे बुधायो ये इंशाल्लाह यो तो राजे दे खिलाई दादी इंशाल्लाह अरे छोरा काली हो छोरो केरा काली हलिया काली हो छोरो छोरा साइकिल दम थी दिया खुशी में छोरो चढ़ो थी को मेरी खुशी है चाचा बस करे बे शाम दी तो है साथ चुप करे बे सतारा के चलो गाड़ी जो सतारा के चम छापो ते जब शाम इन गाड़ो कर माल पहुंचाई दासी सुबह जो छो जो असा रात में खुन तू मान के खबर न पे रात में खोना सी देर सा रात को खाना आज 12 बजे 1 बजे ए तो पुरोंजी मरी गई है नारे मुलड़ी है हां वदे सिद्धि का जी मरी है बिरोंजी में खेती में मरे असा गला लिया होशियार आई पर हरिया होशियारी कजे तो यो मत आए तो के खणिए नी के दमना में चौकीदार कानून रात छोरे ने गाल की लालू बाले यार छोरा भी फिरन पाते मैं खल लाएगा ये बड़ा आ रहा लालू बाले हां ये फिरन दा ये फरा नहीं थी बड़ा ये खल लाइंदा खल लाए तो 5-6 हज़ार खल है पर खल लाइंदा तो पोयो गोश्त सा कड़े कम गोश्त सा के मोल हलाणो शहर में इंशाल्लाह थेलो रिपीट खणे जा मारा चौकी दिनु चौकी छा हिमल खाल के मत कुतो सुदो टुके के कोनो ने मन हो गए तो लकाओ भी कानो खुशारी करा रात असा बोलूंगा असा सुबह पहुंचाइदा इंशाल्लाह इंशाल्लाह घबरा बोला खुश कर दो सही है ना बा सही है ठीक 50 मिनट दादी 50 में 50,000 में आगे खाल करो नी है हवन तू खाल कर मत के खड़ी ने जुल्म न थिए ने शुक्र है मालिक जो अल्लाह बुधिया मानू व्याज ता हलान असा के हराम रोजी मिली आ इंशाल्लाह यो हराम हलाणो आ मुखे सही है अल्लाह भलाई कंदो
नानी में खाऊं पकड़ के आगे टाइम बचिया आपा बचिया अदा राती ये मोल ठोर खानो इंशाल्लाह खंडा दी इंशाल्लाह थड़ी आने के खाराइंदा सी इंशाल्लाह अरे रात 12 बजे वाह सही है अदा नूरला जी तू वजन दिस जाने दुनी पकड़ी तो कूड़ न हंदो इंशाल्लाह अचो नहीं हलन खेरा चाचा किथे काका किथे इसी आई पाई किथे आवी गाल बुधो जी चाचा गुलाम से फकीर सा गाल न कजो ने तो कम खराब थींदो अचो हां असा चलो रो हां हां उन्हें भी हिकड़ो खटायो ढोर मोर हां हां रात के लेके कोआ रे आरो गडे के गा खरा दियो मरे दियो भलाई ना ए भाई दादी इंशाल्लाह जो अचो तो भला रे मुकाम तो दुआ गुलो दा जी चाचा हेलो मंजूर सुमरे बगाने हूं नहीं हेलो दुआ हेलो गुलो हेलो जी टाइम मर्जी हेलो मुजा मोला मोरा जन्नत में जाए दिया को गुनाह बख्शी दो बस यार बस अल्लाह जब प्यारन जादू ये गला इन मालिक जन्नत में जाए जान कच्ची मदीना साईं दी यार जेकी ब्याह जलाई दा उन मथो रहम कर मोला बोला सच्चा मदीना यार साईं सदी जालिमन ब्याह जलाए वडो कब्रन के बाय लगी थी ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद अचो हलो रात सी जो ढोरियो हेलो जरा बच्ची दो लान ता आगे मां अरे चाचा हेलो मुझे तू थोड़ा चुप कर होगा हां खोज मैं घर छत बकनी में अरे बुट्टी का ते मंजूर सुमरे जी जो घणो कमाई जो अदा को माता के देखर अचो ता बाबा धंधा तो जेको पगार खणे तो इकलारे की भी वरी अदा यो अगे इसके में मां भी चले थियो हम सही बाने हर शे जो इलाज जो तो को तो खाइदा मानु सुई रहंदो मां बुधायो तो न मखे इश्क लगो मां भी थिन वो मां हर गाल छडे यो बुधी न इश्क जो को न सारन जो कम ना है चरन जो कम हो चरो दियो न हो चरो दियो इश्क छोकरी जो छोकरी जो गाने मा छोरे इश्क बा हाल सही अतरे साईं बस साईं सानो इश्क में साना बथू था चरिया बथू था वे उन काली साईं बुधा इश्क लगा था बस साईं छोकरी इश्क में थियो हां की मन की लगा कदी घुमण जो साईं पंज वसम ना है मन हां बस हेले इंदो कबर दे नी रोंदो छोकरी मरी वई मरी है मोवारो कमा सागु हां तुवारो कमा अरे मुजी जेरिया
जरिया हाँ मां इश्क में उन दोस्त में चलियो थियो मां तो मता बे के मिले पर अञा के कोन नींदल वो हथियार खणूं बोला हथियार न अला कोन के जाड़े खबर अपन फलाणो माण्हू मुते मोहब्बत एतरी करे और बनी घुमंदा आदमी मान गानी खाई वाला खाई खाए पे तो पर इश्क अड़ी छे थई बाबा सानन जो कम ना है इश्क साईं चरण जो कम आ सानन जो कम ना है हां दिस तेरो करे छी ने सानो हुंदो न माई सा गदारी करे इंदो चुप कर तू सानो माण्हू हुंदो न माई सा गदारी करे इंदो तेरे कड़े कम जमा कुछ वो करे ने कम अरे असा इश्क में तेरा थी जानी ना माई भली पिंजनी वाले असा सच्चा हूं ना साणो कुछ ले साणो के माण्हू कम धम करे अरे बाबा जो गदारी कंदा नडी दा तेरा थी दा सही भाई साना रान माई सा बदी शादी के ट्रेनी तला करी दान ये साना ने चार शादी दा कर असा एकड़ी लाई एड़ो मारू ने तू ना तेरा बसी नु न ला साना बुन ला दियो न वो अध उम्र खाई बच्चे सा जो मरी हुई दोस्त हमारे से आसा के मुझे सुना उठो तो हने हलो हुई ढोर दिसी जो मार अल्लाह इसको खराब आदा लगा दो आज के इश्क में ही थी बस में ना है बस में मुझे तो मुंह अंकुर मिले से ना भाई अच्छा खेरा खेरा अपन दकरा जी किथया अच्छा है ते उरी तो कुर्बान वाले खरा को भैया हां हमारा सोच पड़ी थी ना हां खरा के भैया ते सीधी का दरा का ओ ढोने ने मना नारे बैठा भैया हां हेलो 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 दादा इट देव से मरी गयो चले वाय वाय क्या बोले मिनती मानो आचो के मारे देव के न माइंड में गई बाजार मिनती आचो बस बस सरी उधर गरीबा मिनती आचो चली चली तेरा नो हमारा बजा अच्छा दा यार तुम्हारे बजे करदा भैया भैया मैं छोड़ दे पूरा सही की बात करिया दा जी जी दूरले जी जी हेडो हेडो अच्छा क्यों तो भाई तू ही पिटी गई ने हेडो अरे सतार सगाल आयो मैं मिला के जो लाला पर रात ने के खणी दासी 12 बजे हां अदाता ने पहुंचाईंदासी ओ 17 सां त ॻाल्हाए मुनमु ओ काठ पा कटनि की रात 12 बजे ईंदुसि ओ नूर लाई तव्हां ॿई हलाए छॾिजो ओ असर जो रंग दंग हणजोसि पीचे के रंग हणी ओ माण्हू खे चवंदासीं भाउ हे जेको सतासी कुठी आहे अचो हलूं थड़ी वारनि खे खाराइजांइ सभिनी खे थोड़ी यार खानी अब सही आहे न चिता ही बोलना इंशाल्लाह ईअं ई कंदासीं अचो निशान के चलो हमारी निशान बा अलीशा ने कटी पई आहे भैया कटी ला जा हा सीर नल सलमान खान निशान बा अचो दा अचो अचो बोल अचो दादा हालिया हमें सालिया दूर लाइया हाँ बस जाना छोकरे खाना माण्हू भलो तमामु भलो दुआ पोइ घुरे मां पंहिंजी मां सां वठी शादी करायां थो न शादी करे वाह बच्चा भूखे मरनी पोइ टेंशन थी खबर पोइ शादी छा हूंदी आहे मां शादी कराईंदुसि इंशाल्लाह हाँ हर कोई परेशान मुकाम न घुमा तो अच्छा वाला इसको नहीं खराब है फकीर सिगा देखो था जो था नहीं इंशाल्लाह शादी कराएंगे मां लग रहा है ना
के दिन दे पंहिंजी मां साथ शादी कराई मां नहीं से असां ने पई ठाऊं अरे मां जेरो आया न अचो नौकरी भाई है वैसे हिन जी मासी जी क़बर ठाराई हां वो छोकरो नारे अबे तो कुछ मासी नहीं गुजारे या छोकरे जी खेरन जी दुआ घुणे आज कल जो फकीर गुजारे छोकरो नारे जन दुकान लाइंदो होटल जो दुकान संता रियाज नालो फकीर वो बेचारो गुजारे अल्लाह ही रजा है दा सबके ख्यालणो है कल बच्चे की मासी वाली बस आने दुख में आया हूं अल्लाह जनता को निकल आया हूं इन मासी मुजी मामी हाने गुजारे महीनो खन थियो मालिक जी रजा है सब हलिया विंदा अदायो मोल ढोर जो को सबान ते खणदो न सा सुबह जो हां हां पैसा सुना नहीं आ मोल क्यों पैसा बस सबान के 50000 रुपया थी आए तो 70 जो सुबह सुबह जो जो असा रात खरीदासी ने ढोर के असर वाला है जो अडे थी वे भाई ना वे हमारी मुसलमान है कंदम इंशाल्लाह ये थी मुसलमान ये खाई जाने को जेरो ये बाबा मोल ही खरा है सब के वजरो सिद्धी कान उन कपर नारे कड़फू ने मोल पई वो सौदो कयो सी जे के में तो भलाई की रे असा बकरी सौदो करे आयो मल पर तो ना मीडिया रे खबर न पई इंशाल्लाह जे मेड़े में मोल कड़ो खादो न राधन में भी मोल घोड़ो खादो न ई हिने के थड़ियारन के मोल या वचर खाराइंदा रखोला असा का साईं असा को मी वादो कड़ो कमा चलो सुठो कयो सी यो चलो दे शौक में भलाई ने मोरी थी हां ये गाल बा कंदे यो मोल कड़ो हलाई ने हां शौक वाला हां इने हलाई यो छाकल फोरो दई कडन के मारे को हलाई हां बाबा मेरा जाल में शेरारी मंडी कोती हां वो तारी मारे दे राम बड़ा जाल में शौक तो भाजी रे हलाई हां न बाबा ये शौक तो गार से शौक तो बुरड़ो जाए सब्जी यार व्यापारी आयो यो अच्छा मोरी दूंदो बकरा रे चंदा तो को सासी मरी दन कोई हलाई तो शेर में तो बाबा आई ब्याज भला है चंदा है बुलार से ए भजन भाई के वीडियो न बुझाए मीडिया रे खबर मोल कड़ा पुलिस ने पतिए ये बात मरिया ने मार कर दियो माल ये दिया कल पुलिस आर बुरको पाए ताड़ कंदो बोते अला बुरको पातन ताड़ा बो करे केड़ा मोल कड़ा हलान बुझी ने छोकरो कल गाल बगन भाजी बुखार खुरन तुस गडो इंशाल्लाह इनन के खुरा बुखाराए बा ए मुंडी बुखाराए मोल कड़ा कुछ ये बाजी गाल की कुछ बुखाइंदा इंशाल्लाह हाने हलन जी तैयारी क्यों आस्ते आस्ते हलाऊ अचो तो हलो हाने अदा गाल न कजे व्यापारी असा लडे जो ही का साई केसा गाल न कजे अचो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम थोड़ा खेरा अच्छा है ने भागा भणा खाई खाई मुंडी हुई तो जाल में भणा कड़के ला बार कहीं ने कड़के छड़ी वई पूरा हुकुम अखिन ते हमले इलाज दे हो ढोर रात खड़ी जी जून ये कर ये सतारा गडा घुमणी दा इनन की छा कर रात फोहारो दे सबने फारो दी गा में विजी में फोहारो गडा मरन त इद हलाइंदा ये गडा सही है सुबाना है इद ट्रेन दी जाने हां सही है ट्रेन ये इद थी दी तुझी मर्जी सुबानी या मोल में छला जो हां सुबह या हलाई दा छोकरो ना है उसनार पुत्र साबिर अरे हां उन सा गाल कहिया हां वो बिच तो बस आन जो मेड़ हला सिंदा हां
ऐं थड़ीअ में इहा वछड़ी जाए हा किथे थाड़ीअ में ते मोरीअ ते मोरीअ ते हलाईंदासीं हा शौकत खे चवंदासीं पाणे हलाईंदो हा शौक़त इहो वॾो धनार आहे बकरियुनि जो उहो त उनखे ॾींदासीं न हा हुनूर सां ॻाल्हि की हुनूर बि खणी उते रखंदासीं शौकत रखल त मोरी ते पाणे हलाईंदा सही आहे ऐं ॿुध हा इन 3 4 5 17 गॾु मारियो त ईद ते हलायूं इहे हा पोइ मां हलांदुसि या हा सही आहे मां लापारो कयां वालेकुम सलाम थकजी पियो आहे ॾाढो सुबुह खां वठी बीठो आहियां पोइ लांती छोरे खेरे खे मानी खणी आ असांखे ॿुधाई असां वटि वाला भले खेर अहिड़ी ॻाल्हि न आहे हलियाना वटि कमु आहे थोरो दोस्त आहे मुंहिंजो यार खान उन ई कंदो आहियां हार पे ते हुकुम कयो ॿियो ख़बर ईद ते को प्लान कयो अथव न छोरो काॾे वियो खेरो छोरो काॾे हलां त मानी न खणी आहे सुबुह खां वठी कहिड़ो थकिजी पियो आहे मां ओ होॾे वियो हुअमि पोइ पंध ते पोइ पंधु छाप करी पाणी पोइ पीआ पाणी पियो पी असां ॾियो ख़बर छा छा थियो ईद जो प्लान कयो अथव गॾनि जो न हा ईद ते हलाईंदासीं ऐं हे पैसा शौक़त न आहिनि में जेका बीमार ॾिनी हुईसीं हा इहे रखो रखो हा हा रखो अहिड़ी ॻाल्हि न आहे हाणे हिन छोरे खे मूं चयो आहे हा हा त ईद ॼाणे ज़हर खणी 17 सभु गॾु मारियो हा ईद ॼाणे सतारो बसि 17 पापीअ शाम जो सभु गॾु मारणा आहिनि सुबुह जो गॾु हलाइणा आहिनि ईद ते माछियुनि जा 2 3 बीठा आहिनि इहे सभु मारींदासीं माछियुनि जा बि गॾु ॿुधी न भाउ इहे गॾु इनशाला सभिनी खे गॾु खाराईंदासीं वॾे गोश्त में हलाईंदासीं हलायो शौक़ु असांजो दोस्त हलाईंदो आहे न सुवारी अची करे वे सभु हलाईंदासीं अचियूं गॾु कारियूं सभु ई हलाइणियूं तूं छा त शौक़त खे ॾियूं नी सॼो माल शौक़त हलाईंदो न इहो माल हलाइण शौक़त ऐं हुसैन ॿोरड़ इहे हलाईंदा हा शाहनवाज़ बिरोही सही। ऐं रुस्तम कलड़ो इहो बि हलाईंदो हा इनखे अधु पाण में ढोर खपे हा 50,000 ढोर हूंदो न ॾींदी 30,000 अहिड़ो माल ॿुधाइजे पर हाणे असां बि जेको मोल ॾींदासीं जहिड़ा कोन ॾींदासीं तूं तव्हां ॿुधाइजे पाण कटे मोल जिथे ॾिसो तूं ॿुधाए त खणी हिते कोई रखंदासीं खणी ईंदा राति जो 1 1:30 बजे सुबुह पोइ हलाइनि था पाण जलबाणे वारा माण्हू खाई वेंदा इनशाला इहे हलाई जलपाड़े वारा खाई रही सभु खाईंदा जलपान असांजा कलोड़ा बि खाईंदा इनशाला लाशारी बि खाईंदी डुकर जा आहिनि न ऐं ईअं कजो मूंखे मासात जा बि 5,000 उन जा बि आहिनि उधारा पर हर रोज़ मथो खाई ई आहे हा इहो 5-7 किलो मूंखे बि गोश्त ॾिजो त मां वरी मासात खे बि ॾियां माना कर्ज़ बि हिननि मोलनि ढोरनि में लायूं मासात खे बि ॾियां मासात वारा पाणे खाईंदा इहो मोल ढोर जो गोश्त डुबली वारी माई न भाउ न किथे आहे माई डुबली त मारी मां डुबली के मारी न भाउ न कोन वीचारो फ़क़ीर आहे इहो फ़क़ीर आहे वीचारो इश्क में ईअं थी वियो तो जे पर वकील साण थी वई आहे चए पोइ त हाणे हुन 5 मिंट में सही थी थो वञे 5 मिंट में आउट थी थो वञे चरे पाण त चए तो के साण थी वई भली चए त पाणी पीअंदो पाणी छाणे चठ में पीअंदुसि निभागा बना अलाए पाटड़ में पाणी पी रात सॼी रात तो खंगे हां ख़बर ई कोन थी पई अलाए पाटड़ में पाणी थी पी चला छा दवा पहना पियो बिल्ली बूथो रखी तो चठ में खीर दी रुपए बाबा यो मानी भिजाए रखंदासीं पाॾे जी भेंचो तो ॿ 3 करे खाधी उन खां पोइ खंघि थी अथसि अकी चलो ये के अखे यो हईंसि पंहिंजी कुराड़ी लपाट ये हईं गोड़ी रहे मूंसां थो न चाचू आहियां मां चाचो ये ए बुआ सोच रहा न विढ़ो पाण में न विढ़ो ॻोठ जा हो सभु जंहिंमें के तव्हां छोरनि जे करे वॾा पिया था विढ़नि न विढ़ो अकुल सिको रिस्क खरा पांच छोकरे जो छोकरी जो अलाह रहम कंदो असांजा हे हाल थी विया आहिनि मायुनि जे करे तव्हां न कयो त इश्क भलो अथव वो जे मूंखे शादी करा मुंहिंजा केतिरो आहे इश्क कमु सही न आहे ॾिठी न कीअं चरियो थी वियो मुंहुं वांगुरु गबरुनि में घुमंदो पियो थी हिनखे मां ॾिठो मूंखे चकर पंहिंजे पीउ खे शादी करा मुंहिंजी न हाल न कर नंढो शादी करण लाइ करे वे नंढो इमड़ी खाब धाब लधो वञे त मां वॾो थी वियो अलाए हां हाणे ईद जो प्रोग्राम पको आहे न हा ईद ते माल ॾींदासीं न होशियारी हे माल हे त पैसा वठूं न आस्ते आस्ते त पोइ बाबा हे जेको ॾिसी आयो ढोर हा सिधी कलोड़े दरखूं पियो हा नारे जी कड़कूं इहो त असां बाइका ते माना कमु करे छॾियो आहे राति 17 सां ॻाल्हायो आहे 12 बजे
इहो इतो ढोर खणंदासीं इंशाल्लाह इधर इहो ई इनखे खाराइब तकड़ा खाओ गुलाम सिंह का मंसूर सुमरे ॾियणो आहे हाँ भाउ मंसूर सुमरे जो कोई ने परते ना उहो त ॿाहिरि गुज़ारे उते मोकिलींदासीं मेड़ ॿारनि जो गोश्त मोकिलींदासीं गुज़ारे पियो जेको मंसूर सुमरो आहे शौको के 10,000 दिया है मां छो ॾियईं तेरी चे मां ते असां पादा हलाईंदा जे तू कंहिंखे न ॿुधा जा असां छा हलाईंदे पाण हलाए न पैसा वठी अचनि मुंहिंजा ई त एतिरा प्रोग्राम आहे बसि बाबा ईद ते शौक़त खे चए थो न साबिर त शौक़त असांजो दोस्त हलाईंदे शौक़त हलाए वेंदो बस अलाह कंदो ईअं ई थींदो ॿाहिरि होटलनि ते मेड़ हेॾे होॾे ॾेई ईंदो न गोश्त शौक़त होशियारु आहे वॾो त हलो शौक़त ओ बा इहो हाणे पोइ छा थो चई असां सतार सां बि ॻाल्हायोसीं राति 12 बजे ढोर ॾिठोसीं सिधी कलोड़े जे नारे जे कड़ खां पियो हो शौक़त ख़ुशि आहे अबाए हाणे नूर खे ॾिनो मूं 50,000 में ॾिनीमांसि ॾिनऊं मोल ढोर ॾिनोसीं हाणे ॾे ख़बर ॾे पुलिस झाटा बाटा नथी हणे न ओ राति असां 12 बजे ठाहे भला मोकिली आहे तूं पाण खणी ईंदे पोइ असां सतार खे ॾींदासीं सतार सां ॻाल्हायो आहे गाॾी वारे सां पोइ इहो पहुचाईंदी हाणे असां हाणे हलूं था तूं पंहिंजो जेको बंदि कर फोन ईंदी कोस्त होशियारी कजांइ सही महिरबानी पैसा चईसि न कुझु मोकिले चया मां सभु कुझु थी वेंदो हाँ। हाणे हलो त हलूं वॾो जो चोपल पायां चप्पल पाणो चोपल पायां न ॿुधायो पुलिस झाटा थी हणे मुझे 10,000 चाहिए दे अरे तूं वठंदासीं बसि अंदर करे प्रेसिडेंट न तो ही है छोकिरो चप्पल हलंदो ही आहे। वही बात में बात विल का दो मोल कॾो खाधो छोरे खे झलियो आहे न का बात विल का दो ना